अस्सलामुअलैकुम साईं। साईं बाबा वालेकुम सलाम। अॼु महिमान जी रक्षा ओ ताक़ते मुंहिंजा महिमान एॾा था अचनि सची ॿुधाए ठीकु आहे न दोस्त आहे मुंहिंजो वे साईं सुकुली वे छो आयो आहे छाजे लाइ आयो आहे असां पाण ख़ैरात जूं मानियूं ॻोल्हींदा आहियूं मुंहिंजा बाबा उमेद न रखजांइ मामा अलाह साईं ख़ैर कंदो साईं मां उहो आहियां तव्हां फ़ोननि ते राब्तो करे 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 मुंहिंजो कनु घसी वियो आहे ॾाढो कनु घसी वियो आहे असली मां इलाज लाइ बि भॻो आहियां पर हा साईं मसे तव्हां सां मुलाक़ात थी आहे ॾाढो बरतार आहियां तव्हांजो नालो छा थी किथां आयो आहियो सद्दाम हुसैन महर नालो आहे नोंदरे शहर खां आयो आहियां वाह साईं वाह तव्हां सां मिलण लाइ तव्हांजो जेको आहे तव्हांजी ॾाढी तारीफ़ ॿुधी तव्हां ॾाढा ग्रेट माण्हू आहियो बाबा शाइर चवे थो त उठ मामा गोगणू साई लकड़ पटे ॾे वाह वाह मुंहिंजे घर पिया थी थांव इहे त ॿ टे मिंट चटे ॾे साईं हा छा कयूं सम्झ हाणे ॻाल्हि इहा त तूं को चैनल ॿुधो आहे खोलियो आहे हा साईं चैनल खोलियो आहे तक़रीबन कुझु टाइम थियो आहे सिंधी फाइन आर्ट नालो अथसि हा अच्छा साईं बसि तव्हां ॾे आया आहियूं तव्हां अचो असांजे जेको आहे अगरि जेकॾहिं तव्हां टाइम ॾियो त असां तव्हां वटि अची साईं बसि हाणे दोस्त आया आहिनि नए दरे खां ॿियो दोस्त आयो आहे उनजो बि चैनल आहे इहो सिंध फाइन आर्ट हा साईं त इन जे चैनल खे तव्हां ज़रूरु तव्हां ॾिसो वॉच कयो इनशाला इन ते तव्हांखे सुठियूं कॉमेडी जूं सुठियूं वीडियो तव्हांखे मिलंदियूं ॾिसण लाइ ऐं इन जे चैनल खे लाइक कयो शेयर कयो हे मुंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजे शहर आया आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त बसि हे जेको अॼु मां आहियां मिसाल त तव्हांजे माण्हू जे करे तव्हांजे प्यार मुहबत जे करे मूंखे तव्हां जेको आहे व्यूज़ ॾींदा हुओ सब्सक्राइब कंदा हुओ लख तव्हांजूं महिरबानियूं ईअं महिरबानी करे हे मुंहिंजा दोस्त आया आहिनि हिननि खे सिर्फ़ु तव्हां ॾे आया आहिनि माना हिननि खे ना उमीद न कजो हिननि खे ज़रूरु जेको आहे न सब्सक्राइब कयो चैनल खे हिन चैनल खे ॾिसो ऐं शेयर कयो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी निज़ाम हुसैन जेको आहे दोस्त आहे नई देरे शहर खां मां ॾे आयो आहे हाणे हे मुंहिंजो ॾाढो दोस्त आहे हिन जो चैनल आहे सिंध फाइन आर्ट ईअं बि आहे ठीकु आहे इन जे चैनल खे प्लीज़ दोस्त रिक्वेस्ट कयां थो जीअं तव्हां मूंखे प्यारु ॾींदा हुओ मुहबत ॾींदा हुओ मुंहिंजे चैनल खे लाइक कंदा हुओ ईअं हिन जे चैनल खे बि तव्हां लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं हुन जे चैनल खे माना तव्हां ॾिसो वॉच कयो ऐं शेयर ज़रूरु कजो तव्हां कुझु चवणु चाहियो पंहिंजे दोस्तनि खे त चओ बस सर तव्हांजे लाइ इहो काफ़ी आहे सर तव्हां बहितरीनु सर सां मिली ॾाढी ख़ुशी थी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो प्लीज़ लाइक कयो शेयर कयो दोस्तों अगर तव्हांखे ई वीडियो असांजो पसंदि आयो आहे त असांजे चैनल सिंधी फाइन आर्ट खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो ऐं महिरबानी करे लाइक कयो वॾी महिरबानी दोस्तों